Chemistry class now. Bob Bhatto, chemical reactivity, सबक 11 MCQs. आवां chemistry उस्ताद नजीला चन्ना. आवां खे सिंधालाइन स्कूल में भली कार. असां जो लेक्चर जा मौजू आहिनि चैप्टर 8 जा MCQs, multiple choice questions. एक्सरसाइज जो सेक्शन A आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स. MCQs 10 MCQs आहिनि असां वटि. उन्हनि मां असां सही जवाब खे टिक मार्क कंदासीं. असीं वारे वारे सां हिकिड़े MCQ ते ॻाल्हाईंदासीं, ॾिसंदासीं कहिड़ो जवाबु जेको आहे उहो करेक्ट ऑप्शन आहे उनखे टिक मार्क कंदासीं. सवाल नंबर पहिरियों आहे विच वन मेटल बिलोंग्स टू अल्कलाइन अर्थ मेटल. हिननि चइनी मां कहिड़ो आंसर आहे जेको अल्कलाइन अर्थ मेटल सां ताल्लुक़ रखे थो. तव्हांखे ख़बर हूंदी त अल्कलाइन अर्थ मेटल सेकेंड A ग्रुप वारा हूंदा आहिनि. फर्स्ट A आहे, सेकेंड A आहे. हिननि में हितां कहिड़ो आंसर आहे जेको हिननि सां ताल्लुक़ रखे थो. ए आहे बोरान. बोरान त वञी थियो 3A में. ॿियो आहे बिस्मत. बिस्मत असांजो आहे तव्हांजे ग्रुप नंबर आहे सिलिकॉन, जर्मेनियम, पोलोनियम, टेलोरियम. हे बिस्मत. नाइट्रोजन याने असांजो 5 A ग्रुप आहे. ब्रोमीन इन हेलोजन्स फैमिली में आहे. ही वारो 7 A ग्रुप आहे. बेरियम, बेरिलियम, मैग्नीशियम, ही बेरियम आहे. यानी सेकेंड A ग्रुप सां बेरियम जो ताल्लुक़ आहे. तंहिंजे करे सही ऑप्शन असांजो आहे बेरियम. इनखे असां टिक कंदासीं. सवाल नंबर ॿियो आहे विच वन इज़ बेरियम. हाणे ॿुधायो त बेरियम हिननि मां कहिड़ो आहे, हुनजी निशानी कहिड़ी आहे. निशानियूं ॾिनल आहिनि. A आहे बिस्मत, B आहे BE बेरिलियम, C आहे BA, इहो आहे बेरियम, D आहे BR यानी ब्रोमीन. तंहिंजे करे सही असांजो ऑप्शन आहे C बेरियम. नंबर 3 सवाल आहे क्लोरीन कैन बी डिस्प्लेस्ड बाय डैश. क्लोरीन खे केरु डिस्प्लेस करे सघे थो. फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या एस्टाटीन. हे सभु हेलोजन्स फैमिली जा ई आंसर आहिनि. हाणे हिननि जो रिएक्टिविटी दारोमदार आहे त जेको वधीक रिएक्टिव हूंदो आहे उहो ॿिए खे रिप्लेस करे डिस्प्लेस करे उन जी जॻह ते पाण बीहंदो आहे. हाणे असां ॾिसूं था त हीअ असांजी आहे इन्हनि जो डिस्प्लेसमेंट वारी सीरीज़ या ऑर्डर. फ्लोरीन वधीक पावरफुल आहे क्लोरीन खां, क्लोरीन वधीक आहे ब्रोमीन खां, ब्रोमीन वधीक आहे आयोडीन खां. तंहिंजे करे आयोडीन या ब्रोमीन त क्लोरीन खे डिस्प्लेस नथा करे सघनि, पर फ्लोरीन उन खां वधीक पावरफुल आहे त उहा उनखे डिस्प्लेस कंदी. त असांजो सही ऑप्शन आहे A यानी फ्लोरीन. इहा ई मोस्ट पावरफुल आहे त इहा असांजे क्लोरीन खे डिस्प्लेस करे उन जी जॻह पाण वठंदी आहे. सवाल नंबर 4 आहे विच वन इज़ ए स्ट्रॉन्ग एसिड. हाइड्रोजन फ्लोराइड, हाइड्रोजन क्लोराइड, हाइड्रोजन ब्रोमाइड या हाइड्रोजन आयोडाइड. हाणे 4 तेज़ाब असांखे एसिड्स मिलियल आहिनि. इन्हनि मां वधीक मज़बूत केरु आहे. हीअ ऑर्डर आहे. इन में ऑर्डर में डिसोसिएशन जे लिहाज़ खां ही एसिड्स रखिया विया आहिनि. वधीक घणे में घणी डिसोसिएशन जेका आहे हाइड्रोजन आयोडाइड जी थींदी आहे. यानी उहे हाइड्रोजन आयन ऐं आयोडाइड आयन में पाणी जे अंदरि विरछ करे वेंदा आहिनि, विराइजी वेंदा आहिनि. वधीक जेको टुटंदो आहे उहो हाइड्रोजन आयोडाइड आहे. ऐं पोइ ॿिए नंबर ते जेको टुटंदो आहे उहो हाइड्रोजन ब्रोमाइड आहे. 3 नंबर ते टुटंदो आहे हाइड्रोजन क्लोराइड आहे. 4 नंबर ते टुटंदो आहे हाइड्रोजन फ्लोराइड. हूअं फ्लोरीन ताक़तवर आहे, पर जीअं त ताक़तवर आहे उनजे करे हाइड्रोजन सां जॾहिं इहा मिलंदी आहे त उन्हनि जो पाण में बॉन्ड ॾाढो मज़बूत हूंदो आहे. इनजे करे इहे पाणीअ जे अंदरि पाण में टुटंदा कोन्हनि के. आयोनाइज़ घटि लिमिट ते थींदो आहे. इनजे करे जेको एसिड वधीक आयोनाइज़ थी वेंदो, टुटंदो, हाइड्रोजन आयन वधीक पैदा कंदो, उहो स्ट्रॉन्ग एसिड आहे. तंहिंजे करे ही वधीक थो टुटे, डिसोसिएट थो थिए. इनजे करे हाइड्रोजन आयोडाइड स्ट्रॉन्ग एसिड. D ऑप्शन असांजो सही आहे. सवाल नंबर 5 आहे विच हेलोजन एग्जिस्ट इन लिक्विड स्टेट. ही हेलोजन आहिनि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ॿुधायो त हिननि मां कहिड़ो हेलोजन आहे जेको लिक्विड स्टेट में असांखे मिलंदो आहे. फ्लोरीन, क्लोरीन त गैसूं आहिनि. ब्रोमीन आहे जेको असांखे लिक्विड हालत में मिलंदो आहे. ऐं आयोडीन वरी असांखे मिलंदो आहे सॉलिड हालत में. इनजे करे असांजो करेक्ट आंसर आहे ब्रोमीन यानी D.
सवाल नंबर 6 आहे नॉन मेटल्स ऑफ डैश ग्रुप आर गैसेस। कहिड़े ग्रुप जा अंसर या गिर धातु गैस जी हालत में हूंदा आहिनि सभु जो सभु। हाणे इहो जवाबु असांजे 8 ए ग्रुप सां नोबल गैसेस सां मिलंदड़ आहे, पर असां इन ते अॻ में ॻाल्हाए आया आहियूं त 8 ए जे जेके ग्रुप जा एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे असां नोबल गैसेस सॾींदा आहियूं। उन्हनि खे नॉन मेटल्स पिणु किताब में सॾियो वियो आहे, छो त इन्हनि जूं कुझु ख़ासियतूं नॉन मेटल्स सां मिलंदियूं आहिनि, जॾहिं त खोड़ सारियूं कीमियाई ख़ासियतूं नॉन मेटल्स ऐं मेटल्स खां इन्हनि जूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। क्वेश्चन नंबर 7 आहे विच वन इज़ मेटलाइड। हेठनि मां मेटलाइड कहिड़ो आहे? ब्रोमीन। हाणे ब्रोमीन त असां पढ़ी आया आहियूं मथे त इहो हेलोजन फैमिली जो आहे। सेलेनियम, सल्फर ऐं स्ट्रोनशियम। हाणे स्ट्रोनशियम बि असां ॾिठो आहे त उहो मेटलाइड कोन्हे को, सल्फर जेको आहे उहो बि मेटलाइड कोन्हे को, नॉन मेटल आहे। सेलेनियम जेको आहे बी, उहो असांजो जर्मेनियम ऐं गैलियम खां पोइ सेलेनियम जेको आहे उहो मेटलाइड अची वञे थो। इन जे करे असांजो सही ऑप्शन आहे बी। सवाल नंबर 7 आहे विच वन इज़ मेटलाइड। हेठि ॾिनल आंसरनि मां मेटलाइड धातु वारो कहिड़ो आहे? ए आहे ब्रोमीन, बी आहे सेलेनियम, सी आहे सल्फर, डी आहे स्ट्रोनशियम। हाणे स्ट्रोनशियम जेको आहे उहो सेकेंड ए ग्रुप में मौजूदु आहे। सी सल्फर जेको आहे उहो पाण नॉन मेटल आहे, ई मेटल आहे। सेलेनियम जेको आहे असांजो उहो पिणु नॉन मेटल आहे। ब्रोमीन जेको आहे उहो पाण नॉन मेटल आहे। इन जे करे हिननि मंझां त को बि अहिड़ो आंसर कोन्हे को जेको मेटलाइड हुजे। सो हिन में किथे न किथे किताब में असांजे में ग़लती थी हूंदी। जेकॾहिं ब्रोमीन जी जॻह ते सिर्फ़ु बी हुजे हा त असां चऊं हा त इन में जेको ए आहे बोरान बी उहो मेटलाइड आहे। तंहिंजे करे असां हिन सवाल खे हिते टिक कोन था कयूं, छो त हीअ चारई जेके ऑप्शन आहिनि इन्हनि में मेटलाइड कोन्हे को। सवाल नंबर 8 आहे असांजो विच वन ऑफ द फॉलोइंग एक्ट्स एज ऑक्सीडाइजिंग एजेंट। हेठियनि मां कहिड़ो आंसर ऑक्सीडाइजिंग एजेंट तौर ते कमु कंदो आहे? हाणे ॾिसो त ऑक्सीडाइजिंग एजेंट जेको आहे बेरियम, असांजो बेरिलियम मेटल आहे, मैग्नीशियम मेटल आहे, सोडियम मेटल आहे। इन जे करे इहो यादि रखी छॾियो त जेके बि मेटल हूंदा आहिनि उहे रिड्यूसिंग एजेंट्स हूंदा आहिनि। बाक़ी बचो क्लोरीन गैर धातु आहे, इहो ई ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे, छो त असांजा जेके गैर धातु हूंदा आहिनि उहे ऑक्सीडाइजिंग एजेंट हूंदा आहिनि, ॿियनि जी ऑक्सीडेशन कराईंदा आहिनि, यानी ॿियनि जी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदा आहिनि। सही असांजो ऑप्शन आहे डी। सवाल नंबर 9 आहे विच गैस कैन टर्न लाइम वाटर मिल्की। हिननि मां कहिड़ी गैस आहे जेका चुन जे पाणी खे असांजे लाइम वाटर खे मिल्की रंग जो खीर जहिड़ो अछो करे छॾींदी आहे। सही जवाबु आहे असांजो कार्बन डाइऑक्साइड सी। कार्बन डाइऑक्साइड जेॾी महिल जो लाइम वाटर सां वञी करे मिलंदी आहे त उनखे मिल्की यानी खीर जहिड़ो अछो करे छॾींदी आहे। सी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर 10 आहे विच कंपाउंड इज़ नोन एज ल्यूनर कास्टिक। पोटेशियम नाइट्रेट खे ल्यूनर कास्टिक सॾिबो आहे, या सिल्वर नाइट्रेट खे, सोडियम हाइड्रोक्साइड खे, या सोडियम नाइट्रेट खे। हाणे असांखे इहो मालूम आहे त सिल्वर नाइट्रेट खे ई असां ल्यूनर कास्टिक सॾींदा आहियूं, ऐं सिल्वर नाइट्रेट खे असां हेलाइट डिटेक्शन वारी टेस्ट में इस्तेमालु कंदा आहियूं। सो सही जेको ऑप्शन आहे उहो असांजो आहे बी ऑप्शन। इन ई सवाल नंबर 10 सां गॾु असांजो सेक्शन ए MCQs चैप्टर 8 केमिकल रिएक्टिविटी त पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।